नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में भाण जो हथरादू खोट संगीन थी वियो आहे। आबादगारनि खे भाण मुबीना ब्लैक ते मिलण लॻो। इंतज़ामिया ख़ामोश आहे जॾहिं त भाण जा ट्रैक्टर ट्राला भरी हिक हंध खां ॿिए हंधि मुंतक़िल थियण लॻा आहिनि। इन मौक़े ते खिपरो जे आबादगारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इंतज़ामिया पारां के बि जोगा उपा न वरिता विया आहिनि, जंहिं सबबु खिपरो शहर में भाण जो बहिरान पैदा थी वियो। असिस्टेंट कमिश्नर ऐं ज़राइत खाते जे अमलदारनि जी लापरवाही सबबु शहर में भाण जी खोट पैदा थी वई है, जंहिं सबबु भाण मुबीना तौर ते ब्लैक ते वेकिरो थियण लॻो आहे। खिपरो जे आबादगारनि वसवारनि समेत चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो आहे त इंतज़ामिया खे पाबंद कयो वञे त हू ऑफिसनि खां ॿाहिरि निकिरी गुदामनि समेत भाण जा स्टॉक थियण वारी जॻहियुनि ते छापा हणी ब्लैक ते वेकिरो थींदड़ भाण खे रोकियो वञे ऐं स्टॉक कंदड़नि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं आबादगारनि खे इन महांगाई जे दौर में रिलीफ ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।